नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमोया बिशारा सूरो माया गज़ाला अवलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस कराची यूनिवर्सिटी में मस्कन चौरंगी वटे वैन में धमाके खां पोइ वैन में बाहि लगी वई। 3 चीनी शहरियुनि समेत 4 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमण मूजिबि इम्कान आहे त धमाको आपघाती हो। DIG ईस्ट मूजिबि धमाके में 3 चीनी शहरी बि मारिजी विया। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध ऐं कमिश्नर खां रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध खां रिपोर्ट तलब। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त धमाके में मारिजी वियलनि जे वारसनि सां दुख में बराबरि जा शरीक आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 1 मई खां सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग मुकमिल ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग ते हंगामी इजलास। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त 1 साल खां बंदि पियल 27 बिजली घरनि मां 20 खे फ़ाल कयो वियो। 20 बिजली घरनि जे ॿीहर हलण सां बिजली जी पैदावार वधी आहे। इमरान नियाज़ी हिटलर का शागिर्द है और हिटलर की सियासत को पाकिस्तान में नाफिज करना चाहता है। आज पाकिस्तान में जो इमरान नियाज़ी साहब खुद को हीरो बनाने की कोशिश कर रहे हैं, ये पाकिस्तान की आज़ादी के हीरो नहीं, पाकिस्तान की आज़ादी के विलन हैं। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल इमरान खान के हिटलर जो शागिर्द करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान खान हिटलर जी सियासत पाकिस्तान में मढ़णु चाहे थो। हुन नार जे मुल्कनि सां लाॻापा ख़राब करे छॾिया आहिनि। इमरान खान मुल्क जी मईशत ऐं परॾेही पॉलिसी तबाह कई आहे। नियाज़ी मुल्क जी आज़ादी लाइ हीरो न पर विलन आहे। FIA अॻूणे DG FIA बशीर मेमण खे बेॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट में बशीर मेमण ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी। बशीर मेमण अदालत मां उबूरी ज़मानतूं वापसि वठी छॾियूं। जांच दौरान बशीर मेमण बेगुनाह साबित थियो आहे। बशीर मेमण कंहिं बि केस में घुर्बल न आहे। FIA जो मतन।